चाचा दी सालो अजो खुफिया जाने तो करे बाबा साहब मानी जो पुछा थियो अञा हाँ बची आहे न बदले वाके भुख ॾाढी लगी आहे मानी पकी आहे न मानी ज़ीनत तैयार पई करे ज़ीनत तैयार पई करे वरी ज़ीनत जे हथ मानी ॾिना बाबा साईं उहा मानी अॻ में मां खाईंदुसि पोइ तव्हां जे अॻियां आणींदुसि न सालू न हाणे मां ज़ीनत ते एतबार नथो करे सघां हाणे पंहिंजी मानी दादरी कंदे दरअसल मुंहिंजी तबियत ठीक नथी रहे इन्ही जे करे छा छा तुंहिंजी तबियत खे तो त अहिड़ी ॻाल्हि बि न कई आहे न न अहिड़ी तबियत बि ख़राब न आहे नाहे त पोइ ॻाल्हि कर थियो छा आहे ॻाल्हि कंदे मूंखे शर्म थो अचे शर्म सालू शर्म छा ॻाल्हि आहे बाबा साईं हिन हवेली जो वारिस अचण वारो आहे ऐं तव्हां पीउ थियण वारा आहियो मुबारकूं तो लख लख मुबारकूं तो बाबा साईं एॾी वॾी ख़ुशी मूंखां लिकाए रखी अथव बाबा साईं मां तॾहिं बि चवंदो आहियां भला सालू तुंहिंजा भाग सालो हाणे घणी देरि न कर बस महफ़िल जो इंतज़ाम कर मां सभिनी खे इन ख़ुशी में शामिल करण थो चाहियां इहे सम्झो बाबा साईं त ॿिनि ॾींहंनि में महफ़िल जो बंदोबस्त थी वियो बाबा साईं थी वियो अलारकन तुंहिंजे चाचे जो ॿुधी ॾाढो ॾुख थियो हाकिम खान मुंहिंजे चाचे खे ज़िंदा लाश बनाइण वारा हथ बहादुर खान जा पर मूं उन ॿिन्हिनि जे पोयां मौत जो फ़रिश्तो मोकिले छॾियो आहे तमाम जल्द हाकिम खान उन ॿिन्ही जा लाश कंहिं शहर जे चौक या वण जी टारियुनि में टंगियल ॾिसंदे ऐं को वेझो अचण वारो बि न हूंदो असांजे लाइ हुकुम हुजे त असां हाज़िर आहियूं न हाकिम खान तव्हांजी महिरबानी जो तव्हां मूं ॾे लड़ी आहियो असां वटि त एतिरो बि टाइम कोन हो जो तुंहिंजो हाल पुछण अचो का बि ॻाल्हि कोन्हे मूंखे तव्हांजे मजबूरियुनि जी ख़बर हुई बादशाह हिते बाहि भरियल हुई बाहि मूंखे सभु ख़बरूं पइजी चुकियूं आहिनि ऐं इन जे करे मां तव्हांखे मयारूं कोन थो ॾियां हाकिम खान तव्हां भली मयारूं न ॾियो पर असां पाण खे मयारी सम्झो था ऐं तव्हां जूं इहे मयारूं ज़रूरु लाहे जेकॾहिं तव्हां मयार लाहिण चाहियो था त मुंहिंजो हिकु नंढो कमु करे ॾियो ॻाल्हि कयो मूंखे खैरल जो ॾस घुरिजे जंहिं माण्हू मूंखे मौत जे मुंहं में धिको ॾिनो उनजो मूंखे ॾस घुरिजे पर ख़ैर आहे जेकॾहिं तव्हांखे इन बाबति का बि ॼाण कोन्हे त को मसइलो वॾो कोन्हे हाकिम खान हिन वक़्तु खैरल खे मूं पंहिंजे कम लाइ मोकिलियो आहे छा जेको मुंहिंजो ई दुश्मन ऐं उन सां तव्हां हथ मिलाए छॾियो आहे न हाकिम खान न हथ नाहे मिलायो उनखे मूं पंहिंजे ॼार में फासाए रखियो आहे ॼार में बहादुर खान जे मौत जो बयानो ॾेई खैरल खे उन तरफ़ मोकिलियो आहे छा तव्हांखे उन जे मथां एतमाद आहे त हू बहादुर खान खे ख़तमु कंदो बादशाह खेरल त पैसनि ख़ातिर पंहिंजे पीउ खे बि बश्क कोन कंदो अलार खान चइबो त मुंहिंजो हित अचणु फुज़ूल थियो न हाकिम खान न खैरल मूंखे तव्हां खां वधीक नाहे बस कुछ ॾींहं सब्र कर ऐं इहा मूं मथां भलाई कर जीअं खैरल बहादुर खान खे ख़तम करे ॿिया पैसा खणण ईंदो त मां तोखे ॿुधाए छॾींदुसि ऐं पोइ ॿई गॾिजी इन खैरल जी निड़ीअ ते लत ॾेई साह कढंदासीं साह
वाह, तव्हांजी दानाई खे त दाद ॾियणु खपे। न हाणे असां दुश्मन जे पोयों हलंदासीं, न असां हुन जे पोयों रुलंदासीं। इहो ई दुश्मन असांजी औताक ते हली ईंदो, यार में फासाए सिर्फ़ उन जे मथां वार करणो आहे। वार बाबा सही बाबा। अरे तू मूंसां वात थो वञे? न साहब वॾा मूं बस के मूंखे माफ़ी दे बाबा, मूं बस के। जेकॾहिं साहब चई माफ़ी न वठे हा न त खल लाहे छॾाईं सफ़ा। खल तो पुठीअ तो लाहे, मुंहिंजे लाइ सभु साहब थी विया आहिनि। मां भलियल हुयुसि ऐं मुंहिंजो शक इन तरफ़ हुयो ई कोन। हाणे ख़बर पई त असुल पुलिस जो मुख़बिर केरु आहे। इहो त मूसा खाने माण्हू आहे न? हा दरिया, हा इहो नजीब चोर चोरी खां वेंदो, खान हेरा फेरी खां न। हाणे इन जो ई पिल्लो करणो पवंदो। सभ खां पहिरियां इन्हीअ जो पिल्लो करणो पवंदो। जेकॾहिं हिनखे थोरी बि डर ॾिनीसीं त हू असांजो टंकू कढण में देर न कंदो। हा मां सम्झां थो त इनखे ख़तम करणु को बि मसइलो न आहे। दरिया सियाणो कांव अथई, सियाणो कांव। असल में मार में ईंदो ई कोन। सभ खां पहिरियां नजीब खे ख़तम कयूं, पोइ हिन सूबेदार DSP जूं अखियूं खोलंदियूं। अमावती, ओ अमावती, अमावती, अमावती को तो असुल दुखा मार छोड़े। मैं सोचा त मेकू रहमत रोल गई है, पर न अमावती को रोल गई। हैड़ रहमत मेरी तो असुल भी कान ठही, पर रहमत अम्मा दी भी कान ठाहिण ॾिठी। ढोलू तू सोचे नहीं तो तेकू रोलिया, पर न मेकू तो अम्मा जितले जरी जितला में को रोलिया जितला अम्मा वडी को रोल गई है। अमावती, ओ अमावती, अमावती, ओ अमावती, अमावती जी अमावती अकेली अकेली केॾे पई वेंदी आई? मुकाम ते थी वञा अबा। मुकाम ते? अबा वञा थी रहमत जे कब्र ते। वेही उते बाॾायां रब खे सताईंदसि त मुंहिंजे रहमत जे कातिलनि खे जल्द खां जल्द सज़ा ॾे, ख्वार ख़राब करे, दरपदर करे। अमावती ज़ालिम कुछ बददुआ कुछ करेंदी ही कानी का। उन्हा दे तो संत संत अगीची छड़ियल तेदी बददुआ न के करेसी। अबा जेको कंदो सो लोड़ींदो ज़रूर। रब जे दरबार में देर आहे, अंधेरो कोन्हे।
ॾिस जाए वेही इन्हनि ज़ालिमनि जूं झटपट पाड़ा पटबियूं रब्बिल आलमीन कंहिं न कंहिं हीले बहाने इन्हनि खे सज़ा ज़रूरु ॾींदो सज़ा बा तूं ॾिसंदे हिकु ॾींहुं तूं ॾिसंदे इन्हनि ॿिन्ही भाउनि जा लाश घिटीअ में पिया हूंदा किना थींदा इन्हनि खे कफन ॾेई दफ़नाइण वारो को कोन हूंदो न दफ़नाइण वारो न कफन ॾियण वारो पर को कफन ॾेनि न ॾेनि मुंहिंजी त तबाही करे छॾी मुंहिंजी त बर्बादी करे छॾी कान मुड़सी असुल कान मुड़सी असुल पिट पिट उन जा पाड़ा कढेसी मौला तू ही का ॿुधी बाक़ी असांजी ॻाल्हि घणी असांजी तूं ही करे पई खणी बाबा हाणे तोखां कुझु बि कोन थींदो कुझु बि छो त हाणे तूं पोड़ो थी चुको आहे ऐं तुंहिंजो दिमाग़ कमु करणु छॾे वियो आहे अमा इएं चई न मुंहिंजो हाँ ई साड़े छॾींदी आहे मां अञा जवान आहियां जवान मुंहिंजो दिमाग़ कंप्यूटर वांगुरु थी कंप्यूटर वांगुरु पोइ बि मूंसां तोखां बचियो थो वञे इहा मुंहिंजी डर आहे तॾहिं त मूंसां ज़िंदा आहे हाणे बाबा इन डर खे छॾ हाणे मूंसां जो कमु पूरो कर अमा मूंसां जहिड़े उठ खे मारणु का मामूली ॻाल्हि न आहे जेकॾहिं असां तकड़ कईसूं न त मूंसां खां पोइ असां बि टंगिया पिया हूंदा इन ई करे चवां थो मां ठारे ठारे खाओ ठारे ठारे बाबा ठारे ठारे त खावां पर हीउ जेको मूं लाइ नओं मसइलो खड़ो कयो अथई इनखे केरु मुंहुं ॾींदो नओं मसइलो हवेलीअ जे वारसे जी मूंसां सां ॻाल्हि करे नओं मसइलो खड़ो कयो अथई अम्मा इहो को बि मसइलो न आहे तूं परेशान न थी बाबा जेकॾहिं मूंसां डॉक्टर वठी आयो ऐं उनखे जेकॾहिं इहा ख़बर पवे त असां कूड़ आहियूं त पोइ अम्मा कुझु बि कोन थींदो तूं परेशान न थी मूंसां खे मां पाणी मुंहुं ॾेई वठंदुसि तूं परेशान न थी मूंसां खे मुंहुं न ॾे हाणे उनजो बिलो कर बिलो हाणे वधीक इंतज़ारु मुंहिंजे लाइ मौत जे बराबरि आहे मौत जे अम्मा जे तूं सब्र नथी करे सघी न त पोइ ॾींहुं राति वारी मानी में समूरो ज़हर वधीक असांजा नसीब खटखटाए छा या हेठीणो या मथीणो हाणे कई न बाबा कम जी ॻाल्हि अम्मा मां त सदाईं कम वारियूं ॻाल्हियूं कंदो आहियां बाक़ी तोखे मुंहिंजे मथां यकीन आहे सारी दुनिया चवंदी आहे भला सालू तुंहिंजा भाउ शी मरे प्रभ न चरे जे चरे उफट मरे कहिड़नि सोचनि में घुमाई खेरल इहो ई सोचां पियो त तव्हांखे कीअं ख़तमु कयां मज़ाक ॾाढी सुठी कंदो आहीं कूड़ बि न आहियां हणंदो रहियसि कुझु ॾींहं खां हिन खैरल जी अखि ख़राब थी नज़र अचे बालो खैरल जूं अखियूं सदाईं ॻाढ़ियूं हूंदियूं आहिनि इन लाइ तूं को बि ख़ौफ़ न कर असांजी बंदूक सीने ते हुजे ऐं ख़ौफ़ न थिए इहो त थी नथो सघे बालू हथियार त हर वक़्तु मूंसां गॾु हूंदो आहे इन जो मक़सदु त तूं मूंसां गॾु हूंदो आहीं ऐं तोखे आराम न हूंदो आहे बालू मथां मयार ई न आहे खैरल रईस हालार ख़ान वरी मोटी आयो आहे उन जे बारे में छा था सोचो खैरल मां नथो चाहियां त हिते को वरी खून ख़राबो थिए हालार बि दर दर जूं ठोकरूं खाई सुधरी वियो हूंदो बाबा हालार ख़ान कॾहिं बि कोन सुधरंदो कॾहिं बि न मुंहिंजी सलाह वठो त ॾियो हालार ख़ान जे सिर जो बयानो ऐं वञी मां पंहिंजो कमु शुरू कयां जेकॾहिं अञा बि न मुड़ियो न त पोइ ईअं ई करणो पवंदो रईस उन जेतिरो तव्हांखे मौक़ियो बि ॾिए न
मुंहिंजी जेका सोच आहे त हालार खान हाणे सिधो तव्हां मथां ई वार कंदो। मुंहुं ॾेई वठंदो मां। अलाह भलाई कंदो रहेस, अलाह भलाई कंदो। बाक़ी मूंखे नथो लॻे त तव्हां हिन चकर हालार खान जे वार खां बची सघंदा। तू को खौफ न कर खैरल, को खौफ न कर। मूंखे कुछ भी न थींदो, कुछ भी न थींदो मूंखे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सोनी ख़बर नथी पवे त हिन माईअ असांजे मथां अलाए कहिड़ा हफ़्ता वज़ीफ़ा पिया आहिनि जो असांजो घर ई बर्बाद थी वियो। माई, मां कंहिंजे घर खे बर्बाद करण खां नथी पढ़ां। मां त पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ पढ़ंदी आहियां। सोनी सदको सदको, तू त कंहिंजी ख़ैर ख़्वाह थी नथी सघे। तुंहिंजी ज़बान में हिकिड़ो हूंदो आहे ऐं तुंहिंजी दिलि में ॿियो। तूं मूं लाइ एॾी सियाणी न थी। छोरी, जेको कुझु हे थियो आहे न, तूं इन मां सबक सिख ऐं अलाह अलाह कर किथे कुदरत वारो ॾमिरजी न पवई ऐं ठही न रहमत वारो हाल। अदीअ खे माराइण में तुंहिंजो हथ हुयो, तुंहिंजो। अदीअ खे कहिड़ो लाचारो हो जो राति जो हवेली खां ॿाहिरि पई वञे। तूं ई का चालाकी करे अदीअ खे ॿाहिरि मोकिली ऐं पोइ दिलावर खे ॿुधाई। मां मञां थी त इहो कमु मां कयो आहे, मां। पर तूं मूंखे छा कंदीअ? हा ॿुधाए, छा कंदीअ? मां छा थी करे सघां तोखे? तोखे त ख़ुदा पुॼंदो माई, ख़ुदा। ख़ुदा पुॼंदो? वॾी तूं मुंहिंजे लाइ पीर पोटी आई आहे। सोणी, तूं हिन ॾाइण सां कोन पुॼी सघंदी, न पुॼी सघंदी हिन ॾाइण सां तूं। हीअ त उहा आहे जे पंहिंजी भेण खे बि न छॾियो, पंहिंजी भेण खे बि न हवेली में माराई ऐं उन खां पोइ पंहिंजे भाउ खे बेइज़्तो करे कढाई। तूं छा थी सम्झे त हीअ असांखे वठ ॾींदी? न, कॾहिं बि न। जेकॾहिं पंहिंजी ख़ैरियत घुरे थी न त हिन ॾाइण खां टरी पासो कर। चवी सच पई सोनी, जे पंहिंजनि खे हिन बश पियो असां ते छा आराम कंदी? ॾाइण मां आहियां, इहे कुदा कम तव्हांजा पंहिंजा ऐं ॾोह सकीना जो। हलाल खान मूंखे मज़ो नथो अचे। मूंखे मज़ो ऐं मुंहिंजे दिलि खे सुकून तॾहिं मिलंदो जॾहिं हिन खैरल जे रत जा मां बुक भरे पवंदुसि, बुक। हाकिम खान, तुंहिंजी इहा ख्वाहिश तमामु जल्द पूरी थींदी, पर तेसी ताईं सब्र कर जेसी ताईं इहो खैरल बहादुर खान जो कमु तमामु करे। हलाल खान मूंखे लॻे ई कोन त खैरल बहादुर खान खे ख़त्म करण में कामयाब वेंदो। बादशाह, छोरे जी अखि ख़राब तो ॾिसां। वो हिन वक़्तु पैसा गॾु करण जे चक्कर में आहे। को न मुड़ंदो, इहो बहादुर खान खे ज़रूर ख़त्म कंदो। ॾिसूं था तव्हांजे छॾियल तीर मंज़िल ते पहुचे थो या मंज़िल खां अॻु ई नाकारा थियो वञे। हाकिम खान, तीर अहिड़ो निशाने ते लॻंदो जो हिन बहादुर खान जी छाती फाड़े विझंदो। हलाल खान, तुंहिंजे सिर जे करे मां हिकु हफ़्तो सब्र कयां थो। जेकॾहिं खैरल बहादुर खान खे ख़त्म करण में कामयाब वञे थो त ठीकु आहे, न त पोइ इहो आसरो ई लाहे छॾिजां त को खैरल इहो कमु कंदो। हफ़्तो वॾो आहे हाकिम खान, हफ़्तो वॾो आहे। सिर्फ़ ॿ ॾींहं सब्र कर, पोइ इहो धमाको ॿुधंदई। जेकॾहिं 2 ॾींहंनि में इहो कमु नथो थिए त खैरल जो लाश तूं मूंखे ॾिजां ऐं उन जे एवज़ मां बहादुर खान जो लाश तोखे ॾींदुसि ऐं इहो हाकिम खान जो तोसां वाइदो आहे। न हाकिम खान, न, तोखे न बहादुर खान जे गंदी रत में हथ ख़राब कर पोइ न खैरल खे मां कौड़की में फासाए रखंदुसि ऐं पोइ तूं अची पाण ई हुनजो शिकार कजां। हलाल खान, जहीं ॾींहुं बि खैरल हथी को थी मूंखे ॼाण करे छॾिजां।
काती मुझे हथ में हूंदी ऐं इन जी चमड़ी मां लाहींदुसि। त पोइ तूं काती तिखी करे छॾा कि मूंखां न उहो ॾींहुं तमामु जल्द अचण वारो आहे, तमामु जल्द। कातिल आया, एक मासूम बेगुनाह जो कातिल। मुखे जीण जो को भी हक न है, जीण जो को भी हक न है। मुखे कफ़ारो अदा करणो पवंदो। कानून इलाही भी वही आ। मां पंहिंजो पाण खे सज़ा ॾींदुसि, पाण खे। ऐं मुंहिंजी सज़ा आहे मौत।